तो फरमाए ए इंसान मां तो के साह जे रंगन खां भी वेझो आया ऐं तो के हथ जे नहन खां भी करीब आया तू किथे पियो धिका ऐं ठाबा जली मुझे महबूब जा गुलाम हो अमा पाण इंसाफ कयो त तुंहिंजी नज़र केॾे कमाल वारी आ तू ज़मीन ते रही तो ऐं सिज के इते वेठे तो ॾिसी सिज जेको आहे उहो वेझो कोन्हे को 4000 साल जी मंजर करनी पवंदी जे हींअर पाण सफ़र कयूं रात ॾींहुं पंध कयूं त 4000 साल गुज़री वेंदा बाद में उन जगह ते पहुचंदासीं त एतिरो परे सिज त अमा इते वेठे ॾिसो पिया ऐं जेको रब तो चए मां नहन खां भी वेझो आया हथन जे नहन खां वेझो साह जे रंगन खां भी करीब अमा मुखे छो नथा ॾिसो त हक़ त आहे जेको परे शइ आहे उनखे ॾिसूं पिया वेझे खां छो मारूम आयो इते फ़क़ीरन अल्लाह जो ॾस ॾिनो वकूनू मअ सादिकीन अगर जेकॾहिं मदरसे में वियासीं आलम वटि वियासीं त मुंहिंजा साईं अमा ई जो फरमान आहे अमा था चवो त रब करीम जो इरशाद बारी आए त मां साह जे रंगन खां वेझो आया हथ जे नहन खां करीब आया क़िबला अॻिते बि रहनुमाई कयो पोइ ॾिसो छो नथा असां छो महरूम आहियूं इन ॾिसण जो तरीक़ो कहिड़ो आहे त आलम बेवस थी वेंदो लाचार थी वेंदो मजबूर थी वेंदो अल्लाह जो क़ुरान ॾस थो ॾे हलूं था अल्लाह जे क़ुरान ॾे ए क़ुरान करीम तो ॾस ॾिनो आहे त तुंहिंजो रब थो फरमाए त मां साह जे रंगन खां वेझो आया हथ जे नहन खां करीब आया त पो इहो रब करीम किथे आ अल्लाह तो फरमाए बस मुंह तो के ॾसियो त रब एतिरो करीब आ बाक़ी जेकॾहिं तोखे ॾिसणो आ त पो अल्लाह फरमाए तो अल्लाह जो क़ुरान तो चए त मुंह तो के रस्तो ॾिनो आ वकूनू मअ सादिकीन सचन जे तरफ़ वञो उहे तव्हां खे तारीफ़ कराईंदा त रब किथे आ छो सिज के तव्हां ॾिसंदे 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 अमा करीब हिक ॿिए खे ॾिसंदा ॾिसंदा पेरनि खे ॾिसंदो गोॾनि खे ॾिसंदो सथरनि खे ॾिसंदो दुन खे ॾिसंदो पेट खे ॾिसंदो हथनि खे ॾिसंदो कुल्हनि खे ॾिसंदो बाज़ुनि खे ॾिसंदो वेझे में वेझी अमा खे सूरत आहे अमा सूरत हरगिज़ न ॾिसी सघंदा या ॾिसो पिया कॾहिं बि ॾिसण वारियूं अखियूं बि उते जहान के ॾिसी तो पर सूरत तो के वेठी आ तू नथो ॾिसी अल्लाह जा बंदा इन जे करे अल्लाह पाक को फरमाए वकूनू मअ सादिकीन उन सचन जे तरफ वञो जीअं तोखे पंहिंजे मुंह जे ॾिसण जे लाइ मार्फत शर्त आहे आहिने जो वसीलो वठंदे तॾहिं तूं पंहिंजी सूरत ॾिसंदे अल्लाह तो फरमाए जे मूंखे ॾिसणो आहे त कामिल मुर्शिद जे तरफ वञ पोइ तोखे पंहिंजो तारीफ़ पाण कराईंदो मुंहिंजे महबूब जा गुलामो इन जे करे ही तसव्वुफ़ जी गुफ्तगू आहे गुफ्तगू में ही वॾियूं वादियूं आहिनि अंदर तहखाननि में हलियो वेंदो हिन जी इब्तिदा या इंतहा जी कल्ह ई कान्हे का इन जे करे गुफ्तगू पंहिंजी जाइ ते आणियूं था वरी रुख रखूं था त मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जे मोहबत रखण वारो फुकरा मौला अली सां ताल्लुक जोड़न वारो पीराने पीर गौसल वारा अब्दुल कादिर जीलानी सां ताल्लुक जोड़न वारो अल्लाह ताला जेका पंहिंजी करम नवाज़ी कई आहे त मूं पे अर्ज़ कयो त जानवर अगर हिलाल जानवर ऐं हिलाल परंदो इन जे लाइ तकबीर लाज़िम आहे त असां तव्हां जानवर ऐं हिलाल जानवर हिलाल परंदे जे मिसल आहियो असां तव्हां जे लाइ तकबीर लाज़िम आहे काती न कामिल मुर्शिद करीम जी बैत